नाज़रीन, खोड़ा में मखदूम अली अहमद हाशमी जी रिहाइशगाह ते सकाफ़ती रियाड़ के सिलसिले में शानदार मच कचहरी कोठाई वे, जंहिंमें सियासी समाजी अगवाननि सहाफ़ियुनि ऐं नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई आहे। कचहरी में नामियारे रागी फयाज़ जोयो सिंधी गीत गाए वेठलनि खे झूमाए छॾियो। इन बारे सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे इक़बाल अबड़ो। जी नाज़रीन, खोड़ा में मखदूम अली जी रिहाइशगाह ते मौजूदु आहियूं, जिते आवाज़ टीवी पारां ऐलानियल सिंधी सकाफ़ती वारिस सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि मच कचहरी कोठाई वई आहे। हिन मच कचहरी में खोड़ा शहर जा नौजवान, सहाफ़ी ऐं ॿिया जेके कारोबारी शख़्सियात हिन में शरीक आहिनि। अचो त इन हवाले सां उन्हनि सां हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो मोहबत जो ॾियारो आहे ऐं ख़ुशियुनि जो ॾियारो आहे। 6 डिसंबर बि असां अहिड़ो मल्हाईंदासीं जो बाक़ाइदे सां इंशाअल्लाह मुल्क मां ठकाव निकिरी वेंदा। इहे अजरक टोपियूं असांजूं ज़िंदाबाद हूंदियूं। बाक़ी जेको आहे सो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह हे मोहबत जा मेड़ ज़िंदगी रहंदा। कंदासीं अहिड़ी मच कचहरियूं। असांजो सिंधी सकाफ़त आहे, हमेशह असां अहिड़ा मेड़ा कंदा रहंदासीं ऐं असां 6 डिसंबर ते आवाज़ न्यूज़ जे तवसल सां उनखे फुल सपोर्ट कंदासीं ऐं 6 डिसंबर ते दोस्तनि सां गॾु निकिरी करे असां 6 डिसंबर सुठे तरीक़े सां मल्हाईंदा। आवाज़ टीवी चैनल जे समूरे सथ खे जस पेश कयूं था, जेके अहिड़ा प्रोग्राम अहिड़ा मेड़ा रखाए करे सिंध जे गैरतमंद माण्हुनि खे सॾु ॾियनि था त असीं सिर्फ़ु टोपी ऐं अजरक सिंध जी सकाफ़त न आहिनि। सिंध धरतीअ जी वारसी करणु, सिंध जे ॿेटनि ते जेके हमला थी रहिया आहिनि, कारूंजर मथां जेके हमला थी रहिया आहिनि, उहे असांजा क़दीमी असासा आहिनि ऐं असीं सभई नौजवान सिंध जा गैरतमंद माण्हू गॾिजी करे 6 डिसंबर ते ही प्रोग्राम ईद जीअं मल्हाईंदासीं। असां सिंध जो हिकु सगारो आवाज़ टीवीअ जा असां तमामु घणा मशहूरु आहियूं त हू सिंधी सकाफ़ती ॾिणनि खे तमामु बहितरीन ऐं मुनज़्ज़म अंदाज़ में सेलिब्रेट कनि था। जेसीं ताईं असांजी जान में जान आहे ऐं सिसीअ में साहु आहे, पंहिंजी धरती मां असां मोहबत जो, अक़ीदत जो ऐं इश्क जो वचन वरजाईंदा रहंदासीं। पहिरियां असां थोरा था आहियूं आवाज़ टीवी न्यूज़ वारनि जा, जिन सकाफ़ती हिसाब सां हीउ जेको प्रोग्राम रखियो आहे। सिंध जे जेके बेटा आहिनि ऐं उन ते कब्ज़नि करण जूं जेके साज़िशूं हली रहियूं आहिनि, असां उनखे बिल्कुलु नाकाम कंदासीं। ऐं हीअ जेका मच कचहरी हिते रखी वई आहे, हीअ बि हिकिड़ो ज़रियो आहे जो जंहिं तरीक़े सां असां पंहिंजे उताकुनि खे आबाद करे सघूं था। जी नाज़रीन, अमी इन महफ़िल में शरीक महिमाननि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु हुयो त ही सिंध जी सकाफ़त सां आवाज़ टीवी सां गॾु 6 डिसंबर भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। जॾहिं त हिन महफ़िल में फ़नकार, सूफ़ी फ़नकार फयाज़ जोयो पिणु क़ौमी गीत ॻाए करे महिमाननि खे मस्तु करे छॾियो। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।